अच्छा, हिकिड़ी जमायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कंदा, मैदान मशर जे अंदरि जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हौज़े कौसर हूंदो, जिते अल्लाह जो रसूल पंहिंजी उम्मत खे हौज़े कौसर जा जाम पीआरींदो, उन जे चारों अतराफ़ 70,000 फ़रिश्ता हूंदा। घणा फ़रिश्ता हूंदा बाबा? 70,000 फ़रिश्ता हूंदा चारों अतराफ़ जे अंदरि, जेके उन जी मालिकी कंदा, यानी उहे माण्हू ईंदा जेके अल्लाह जे रसूल जा उम्मती हूंदा, उहे माण्हू हूंदा जेके इन जामे हौज़े कौसर जे जाम खे पीअण जा हक़दार हूंदा। जेके हक़दार न हूंदा उन्हनि खे बि परते कढियो वेंदो, जेके अल्लाह जे रसूल जा उम्मती न हूंदा उन्हनि खे बि ॿिए पासे ॾे रवानो कयो वेंदो। उन सख़्तु पहिरे जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अना फ़रतुकुम अलल हौज़े मन वरद शरीब व मन शरीब लम यज़मा अबदन वयरिदन अलैहि अक़वामुन आरिफुहुम व यारिफूनी सुम्म युहालु बैनी व बैनहुम फ़अक़ूलु इन्नहुम मिन्नी फ़युक़ालु इन्नका ला तदरी मामिलु बादक फ़अक़ूलु सोकन सोकन लिमन बद्दल बादी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, मां हौज़े कौसर जे अंदरि तव्हांजो मुंतज़िर इंतज़ार में हूंदो त मुंहिंजा उम्मती अचनि, मां उन्हनि खे हौज़े कौसर जो जाम पीआरियां। आई ॻाल्हि सम्झ में? पोइ जेको ईंदो मन वरद शरीब, जेको बि उते ईंदो उनखे जेको आहे हौज़े कौसर जो जाम पीआरे वेंदो। पर हौज़े कौसर जे जाम पीआरण जो जेको पाणी उहो हौज़े कौसर जो पीअंदो, वरी जेसीं ताईं उन जे लाइ फ़ैसिलो थिए जन्नत में वञण जो या जहन्नम में वञण जो, तेसीं ताईं वरी उनखे उञ कंहिं बि क़िस्म जी न लॻंदी। इन एॾे वॾे सिस्टम जे अंदरि, एॾी वॾी तकलीफ़ वारे माहौल जे अंदरि वरी इन माण्हू खे उञ कंहिं बि क़िस्म जी न लॻंदी, हमेशह जे लाइ इहो पाणी हिनखे मिलंदो। पर पाण फरमायूं, हिकिड़ो टोलो अहिड़ो ईंदो जेको हौज़े कौसर जे पाणी पीअण जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे फरमायूं मूंखे सुञाणींदा, मां बि उन्हनि खे सुञाणींदुमि। ॾिसो न, मूंखे सुञाणींदा, मां बि उनखे सुञाणींदुमि। इहो इन जे करे त माना उहो वुज़ू कंदड़ माण्हू हूंदा, निमाज़ पढ़ण वारा माण्हू हूंदा, मां बि उन्हनि खे सुञाणींदुमि उन्हनि जे वुज़ू वारे उज़वनि सां। हू बि मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणींदा। पोइ जॾहिं अॻिते ईंदा, सुम्म युहालु बैनी व बैनहुम, पोइ उन्हनि जे दरमियान मुंहिंजे दरमियान में हिकिड़ो पर्दो हाइल थी वेंदो। फ़युक़ालु, पोइ मां चवंदुमि त हीअ छा आहे? इन्नका ला तदरी, उनखां बाद में फ़अक़ूलु, मां चवंदुमि त इन्नहुम मिन्नी फ़युक़ालु इन्नका ला तदरी, हीअ त मुंहिंजा माण्हू आहिनि। फ़रिश्ता जवाब जे अंदरि चवंदा, ला अदरी, तव्हांखे ख़बर न आहे तव्हां खां बाद हिननि दीन जे अंदरि छा छा पैदा कयो आहे। तव्हां खां बाद दीन जे अंदरि नयूं शयूं हिननि पैदा कयूं जेके दीन जे अंदरि न हुयूं। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? नई शइ जेका दीन जे अंदरि ईजाद थींदी आहे, जेका पैदा थींदी आहे, जंहिंजो हुज़ूर सां, हुज़ूर जे सहाबा इकराम सां कंहिं बि क़िस्म जो को बि ताल्लुक़ न हुजे, उनखे बिदअत चइबो आहे। हर उहा नई शइ जेका दीन जे अंदरि हुजे उनखे छा चइबो आहे बाबा? उनखे बिदअत चइबो आहे। यानी ही उहे माण्हू हुया वुज़ू बि कंदा हुआ, निमाज़ बि पढ़ंदा हुआ, पर हिननि दीन जे अंदरि नई शयूं ईजाद कयूं आहिनि। तव्हां खां बाद में हदीस जा लफ़्ज़ पढ़ांदो पियो। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, फ़अक़ूलु सोहकन सोहकन, इन जी माना आहे पोइ अल्लाह जो रसूल चवंदो, बर्बाद थियनि, बर्बादी हुजे हिननि जे लाइ, बर्बादी हुजे हिननि जे लाइ। मुंहिंजा अदा अमल उहो कर जेको ख़ुदा खे बि महबूब हुजे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि पसंदि हुजे। तूं ॿुधाए क़यामत जे इन रेज़गार मंज़र जे अंदरि जेकॾहिं दिलबर नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं माण्हू खे ईअं चई छॾे त इन जे लाइ बर्बादी आहे, इन जे लाइ बर्बादी आहे, इहो माण्हू कामयाबु थी सघे थो? सवाल ई पैदा न आहे। जंहिंखे ॿिन्ही जाननि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बर्बादी जा लफ़्ज़ ॻाल्हाए, इन जहिड़ो त तबाह कंहिं बि क़िस्म जो न आहे। असां इहा ई ॻाल्हि पंहिंजनि दोस्तनि खे सम्झाईंदा आहियूं त दीन उहो आहे जेको अलाह जे रसूल ॾिनो आहे। अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। दीन मुकम्मल ऐं कामिल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मिलियो आहे। का बि शइ अहिड़ी न आहे जेका रही वई हुजे। हाणे बिदात वारो अमल जेके माण्हू कंदा आहिनि उन्हनि जी ख़ासि हिकिड़ी आदत हूंदी आहे। असां वटि खोड़ अहिड़ी रस्मूं आहिनि जेके असांजी बिदात जे अंदरि शुमार आहिनि। उहे छा कंदा आहियूं? असां उन कम खे भलो सम्झी कंदा आहियूं। ॻाल्हि सम्झो, इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। असां उन कम खे छा कंदा आहियूं बाबा? भलो सम्झी कंदा आहियूं। बाबा कमु भलो उहो आहे जेको मोहम्मद मुस्तफ़ा कयो आहे, सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
कम भलो हुआ जेको कंहिं कयो आहे बाबा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं इहो कमु भलो हुजे हा त मोहम्मद करीम करे हा मोहम्मद करीम न कयो माना तूं उनखे भलो सम्झी करे अलाह जा बाना जंहिंखे हुज़ूर न कयो आहे तूं उनखे भलो सम्झी जेकॾहिं करे थो त इहो गुनाह वारो कमु आहे। बाबा बेपरी जी निमाज़ फजर जी निमाज़ पढ़ंदा आहियूं सुबुह जो हुन में घणियूं रकातूं हूंदियूं आहिनि 4 ॿ रकातूं सुनत ॿ रकातूं सुनत ॿ रकातूं फ़र्ज़। हाणे ॿ रकातूं जेके सुनत आहिनि त ॿ रकातूं सुनत अलाह जे रसूल खां ॿ रकातूं सुनत हिकिड़ो माण्हू 10 रकातूं सुनत पढ़े थो ॻाल्हि सम्झ में आई आहे न घणियूं रकातूं थो पढ़े बाबा 10 रकातूं सुनत पढ़े 10 रकातूं सुनत पढ़ण जे करे 10 दफ़ा अलहम्दु वधीक पढ़े 10 दफ़ा कुल वधीक पढ़े 10 दफ़ा सजदा वधीक कई 10 दफ़ा रुकू वधीक कई 5 दफ़ा हिन अतयाद कयो हिन जो वक़्तु बि ख़र्च थियो आहे। हाणे थियणो त छा खपे तोखे एतिराज़ इहो आहे मौलाना तव्हां एतिराज़ छो था कयो नेकी जो कमु आहे अदा सुबुह जो आहिनि 2 रकातूं सुनत जेकॾहिं 10 रकातूं तो सुनत पढ़ियूं नबी जी सुनत खे छॾे करे इहे 10 रकातूं ॼाणी वाणी जेकॾहिं पढ़ंदे तुंहिंजे ईमान जो ख़तरो आहे छो त मोहम्मद मुस्तफ़ा पढ़ियूं 2 आहिनि भलियूं रकातूं 2 आहिनि जेके मोहम्मद मुस्तफ़ा अदा कयूं इन में वधाउ करे ख़ैर सम्झी करे सवाब सम्झी करे वधा वारो मामिलो कंदासीं इनखे चइबो आहे दीन जे अंदरि बिदअत। इहा बिदअत अलाह जे रसूल इन बिदअत खां झलियो आहे। बेपारी जी निमाज़ में पहिरियों तव्हां असां घणियूं रकातूं सुनत पढ़ंदा आहियूं 4 हिकिड़ो माण्हू अची करे 8 रकातूं पढ़े चवंदासीं सही आहे अरे बाबा पढ़े तो कुरान दो तव्हां असां चवंदासीं बाबा पढ़े भी कुरान दो सजदा भी कंदो रुकू भी कंदो न्याज़ निवड़त भी कंदो टाइम भी वधीक लॻंदुसि पर न छो त महबूब पढ़ियूं 4 रकातूं तोखे भी 4 पढ़णियूं पवंदियूं हुज़ूर जेके 4 पढ़ियूं उहा 4 इबादत आहे ॼाणी वाणी चइनि खे 8 करे पढ़ी तुंहिंजे ईमान जो ख़तरो आहे। दीन उहो आहे जेको मोहम्मद मुस्तफ़ा खां कामिल मुकम्मल मिलियो आहे। असां वटि खोड़ सारियूं रस्मूं आहिनि जंहिंजे अंदरि असां बिदाती मामलात ऐं मसाइल कंदा आहियूं न अलाह जे हुकुम जी परवाह न अलाह जे रसूल जो हुकुम जी परवाह। जेकॾहिं को माण्हू झले त पोइ छा आहे भला जेकॾहिं इहो अमल कयोसीं इन अमल जे अंदरि छा आहे मुंहिंजा भाउ जंहिंजो हुकुम अलाह जे रसूल कयो आहे उनखे तूं कर असां उन में तोसां गॾु आहियूं जंहिंजो हुकुम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न कयो आहे इन खां पंहिंजो पाण खे बचायो इहा तव्हां असांजे लाइ तबाही आहे। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न त बहरहाल हिकिड़ी जमात अहिड़ी हूंदी जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों चवंदा त मां उन्हनि खे सम्झंदुमि त हीअ मूंखे सुञाणींदा मां बि उन्हनि खे सुञाणींदुमि पोइ जॾहिं ईंदा उन्हनि जे दरमियान में मुंहिंजे दरमियान में हिकिड़ो पर्दो आयल थी वेंदो उनखां बाद में उन्हनि खे परते कयो वेंदो मां फ़रिश्तनि खां पुछा कंदुमि हीअ त मुंहिंजा उम्मती आहिनि अवां हिननि खे छाजे करे मूंखां परते कयो था चई अव्हांखे ख़बर न आहे इन कला तदरी अव्हां खां बाद में हिननि दीन जे अंदरि नयूं शयूं पैदा कयूं। अल्लामा क़ुर्तुबी रहमतुल्लाह अलैहि इन हदीस जी वज़ाहत कंदे तशरीह कंदे बयान फरमाईंदा इन मां मुराद बिदाती भी थी सघनि था इन मां मुराद ख़वारिज भी थी सघनि था इन मां मुराद राफ़िदी भी थी सघनि था इन मां मुराद मुतज़िला भी थी सघनि था इन मां मुराद उहे ज़ालिम सख़्त तरीन बादशाह भी थी सघनि था जिन पंहिंजे बाद वारे माण्हुनि जे मथां ज़ुल्म कयो आहे। आई ॻाल्हि सम्झ में अल्लाह खां दुआ आहे रब साईं तव्हां असांखे बल्कि जमी मुसलमाननि खे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां हौज़ कौसर जो जाम नसीब फरमाए।